नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ की जाती का ख़बर ॾींदा आहियूं। जाती तालुक़े जे यूनियन काउंसलर गुल मोहम्मद बारण में शहर बाराबाद जे 3 ॾींहं अॻु राति देर सां जाती जे नौजवान सहाफ़ी मुमताज़ अली नोड़ियो जे दुकान जा ताला तोड़े लखें रुपयनि जो सामान चोरी करे वारे मामले ते अॼु बाराबाद में शहरियुनि, वापारियुनि, सहाफ़ियुनि ऐं समाजी अॻवाननि पारां रोड ब्लॉक करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते मुज़ाहिरनि जी अॻवानी कंदड़ अली नवाज़ बारण, अब्दुल रज़ाक थीम, अली अकबर हिंगोरो ऐं ॿियनि चयो त पुलिस जी नाअहली जे करे जाती जी बाहिम्मत नौजवान सहाफ़ी जे साज़िश तहत चोरी कई वई आहे। हिननि जो वधीक चवणु हो त असां SSP सिजावल ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो था कयूं त चोरी में मुलविस चोर पकड़े मुमताज़ नोड़ियो जे थियल चोरी वापसी कराई वञे। जेकॾहिं जाती जे बाहिम्मत नौजवान सहाफ़ी सां इंसाफ़ न थियो त पुलिस ऐं चोरी कराईंदड़ बाअसर वॾेरनि ख़िलाफ़ अदालत सां रुजू कयो वेंदो ऐं एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।